अपनों की मांगे, प्यारों की मांगे, जरा जोर से बोल लो, जरा जोर से बोल लो, जरा जोर से बोल लो। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट पारां सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण सां गॾु सॼी सिंध में पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कारकुननि कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उहो मुज़फ़र भुट्टो जो 2 सालनि वारो टार्चर वारो लाश कीअं विसारिया? मां साईं शहीद साजन मलूकाणी जो 2 सालनि वारो टार्चर वारो लाश कीअं विसारिया? ए परबियत सरकार, हे पंजाब साम्राज जेको असांजे बच्चन खे इंसान नथो सम्झे, असांजे बच्चन खे सरियाम कोले थो। छो यार को चवण वारो न आहे। असां पढ़ियो आहे, असां फ़िक्र पढ़ियो आहे, असां लतीफ़ पढ़ियो आहे, असां सचल सामी पढ़ियो आहे, असां जीएम सेठ पढ़ियो आहे, असां सिधी ॻाल्हि करण वारा आहियूं। असां मौत खे उन्हनि रिजेक्ट करे छॾियो जंहिं जीएम सेठ खे पूरी तरह सम्झो हुयोसीं। असां उन्हनि मौत खे चयो त बाबा वञ, जॾहिं तोखे मारणो आहे मार जा, मां धरती पंहिंजी क़ौम तां कोन कंदुसि, मारे छॾिजो मूंखे, को मसइलो ई न आहे। सम्झी, मां पंहिंजी क़ौम, पंहिंजी धरती, पंहिंजे वतन, पंहिंजे ॿारनि जे लाइ बीहंदुसि। पंहिंजा भाइर, पंहिंजो अलाह कल्ह सिंधू देश सां क़ुर्बान कंदुसि। मूंखे प्यारो न आहे तो जे पकड़ियल पहाड़नि ते पुरज़ात पिया, तो जे सैराज कड़ते मां साड़ियो वञा। लाश मुंहिंजो इहे नथा दफ़नाइजो, मिटी सामी में इहे नथा हलाइजो। अबाणनि जे कबरनि जे भरिसां रखिजो क़बर, देशवासियुनि खे ॾिजो इहा ई क़बर जेको मक़तल में आहे ही सामी सुतो। आज़ाद सिंधु देश जी जंगले मुंहिंजो मोह धरती असांजी आहे, धरती जी मालिकी असांखे करणी आहे, धरती जे हक़नि जी वाइदी असांखे करणी आहे। हिकु मुठ, हिकु परचम, हिकु झंडे आॾो, हिकु झंडे हेठां बीह करे जदोजहद करणी आहे। दोस्तो, रुॻी ही टोपी, ही कल्चर जा साल में हिकु चकर रोडनि ते निकिरी, पूरी सिंध जे रोडनि ते निकिरी करे पंहिंजी सकाफ़त उजागर न करणी आहे। पर हुन सां गॾोगॾु जॾहिं बि धरतीअ ते तव्हां पंजाब साम्राज्य जी ललकार सम्झो, तव्हां पंजाब जी हिन धरतीअ ते वालार सम्झो, उन ते बेखौफ़, बिना लालच, बिना अना, बिना ख़ौफ़ जे ॻाढ़ो झंडो हथ में खणी क़ौमी तहरीक जा फौजूं भरी करे रोडनि ते निकिरी अचो। पंजाब खे मुंहुं तोड़ जवाब ॾियो त इहा धरती असांजी आहे, कंहिंजे पीउ जी जागीर न आहे। सिंधु देश, सिंधु देश। दोस्तो, हाणे रुॻी टोपी अजरक जो ॾियारो न मल्हाइणो आहे। चक नाल जेके ठहनि था गैर आइनी, गैर फितरी, उन्हनि जे लाइ बि जदोजहद करणी आहे। सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त सुभाणे या ईंदड़ आचर ते सभई दोस्त पाण में गॾो करे 4 कैनालनि जे लाइ जदोजहद कयो, एहतिजाज कयो। इहे ई ईंदड़ आचर ते तव्हां वरी न प्रेस क्लब ते ॻाढ़ो झंडो हथ में खणी करे निकिरी अचो। ऐं हिन शेर सां पंहिंजी जाइ वठंदुसि त केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो, केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो, राहे न सघंदो नक्शो सिंध जो, किरंदो रहंदो रब्त असांजो, चवंदो रहंदो जीएसएन जीएसएन। जसपम कोटड़ी जे कारकुननि प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो ऐं कंडियारो प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। हुन सां गॾु जाम शहरों में सरगर्म कारकुननि रैलियुनि में शिरकत कई। मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजी पार्टी जो चेयरमैन मोहतरम सोहेल अबरो साईं ऐं उन सां गॾोगॾु जेके बि मुंहिंजी मरकज़ी पार्टी जा दोस्त आहिनि, अॼु मां उन्हनि सभिनी जो ख़िताब तव्हांजे साम्हूं मां पढ़ंदुसि। मां पंहिंजो ख़िताब तव्हांखे ॿुधायो आहियां। मोदी धरती जो ख़िताब जेको तव्हांखे ॿुधाईंदुसि, जेके असांजा ॿाहिरि वेठल दोस्त आहिनि उन्हनि जो ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदुसि। खुश्क चपन ते सिंधु देश, सर्द बदन ते सिंधु देश, तू विड़ताऊं वी लिखां थो सुर्ख कफन ते सिंधु देश, तुंहिंजो देश मुंहिंजो देश। भाइरो
ऐं सभिनी खे पहिरियों त सिंधी सकाफ़ती ॾींहं जी दिलि जी गहराईअ सां मुबारकबाद। असां लाइ सिर्फ़ु सकाफ़त मल्हाइण जो न आहे, पर पंहिंजी सुञाणप, तारीख़ ऐं धरती सां मोहबत जो इज़हार आहे। असांजी सकाफ़त फ़क़ति अजरत, टोपी ऐं मौसीक़ी ताईं महदूद न आहे। इहा असांजी ॾाहत हक़नि ऐं आज़ादी लाइ जिदोजहद जी अलामत आहे। असांजी तारीख़ उन्हनि माण्हुनि सां भरी पई आहे जन पंहिंजी सरज़मीन सिंधु देश, पंहिंजी ॿोली, पंहिंजे हक़नि लाइ क़ुर्बानी ॾिनियूं। ॾिसां थो त असांजे सकाफ़ती ॾींहं जो ई पैगाम दुनिया ताईं पहुचे। हिकु सिंध मज़हबी इंतहापसंदी खे रद्द करे थी। छा थी करे? सिंध मज़हबी इंतहापसंदी खे रद्द करे थी। असांजी धरती अमन, प्यार ऐं सिहत जी अलामत आहे। कंहिं बि क़िस्म जी इंतहापसंदी, असांजी रिवायत कंहिं बि क़िस्म जी इंतहापसंदी असांजी रिवायत ऐं सकाफ़त जे ख़िलाफ़ आहे। ॿियो असांजो मुतालबो, सिंधु दरिया जो हक़ कंहिंखे खसे नथो सघिजे। सिंधु दरिया जो हक़ कंहिंखे खसे नथो सघिजे। सिंधु असांजी हयाती आहे। सिंधु असांजी हयाती आहे। उन ते कंहिं बि गैर कानूनी बंद या केनाल ठहिण खे असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं। टे, सिंधी ऐं बलोच माण्हुनि जे जिबरी गुमशदगियुनि जे ख़िलाफ़ असां आवाज़ उथारियूं था त बाबा सिंधी ऐं बलोच माण्हुनि जी जिबरी गुमशदगी नामंज़ूर। असां अक़वाम मुत्तहिदा आलमी इदारनि खे अपील था कयूं त बाबा असांजो इन शइ जो, इन बर्बरियत सरकार पंजाब साम्राज खां नोटिस वरितो वञे त असांजा बेगुनाह माण्हू जेके शऊर वारा माण्हू आहिनि उन्हनि खे खणंदा आहिनि। जेके शऊर वारा आहिनि, जिन खे ख़बर आहे कूड़ा आहिनि, जिन खे ख़बर आहे, जेके हिननि खे सच मुंहं ते चवंदा आहिनि, उहे हिननि दलालनि खे न वणंदा आहिनि, पंजाबियुनि खे न वणंदा आहिनि। गॾोगॾु बेगुनाह खंबे क़ाइद करण जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। उन्हनि जूं ज़िंदगियूं बचाइण जे लाइ असांजी जिदोजहद जारी आहे ऐं रहंदी। असांखे मुंहिंजा भाइरो जेके बि प्रोग्राम में शरीक थियल आस पास सिंध जो दर्द रखंदड़ मुंहिंजा सिंधी आहियो, तव्हांखे ॿुधायां थो असांखे मुतहद थी पंहिंजे क़ौमी हक़नि लाइ आवाज़ उथारणो। GSN फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी चेयरमैन सोहेल लबड़ो, ज़ुबैर सिंधी ऐं अमर आज़ादी सिंध जे हक़नि ऐं आज़ादी लाइ ज़ोरदार पैगाम ॾिनो। सिंध मज़हबी इंतहापसंदी रद्द करे थी। जस्प मकवाणनि इन ॻाल्हि खे वर्जायो त सिंध हमेशह अमुन ऐं रवादारी जी धरती रही आहे ऐं उन्हनि मज़हबी इंतहापसंदी वधंदड़ असर जी सख़्तु मुखालफ़त कई आहे, जंहिंसां सिंधी समाज जी हमआहंगी ऐं सेकुलरिज़म खे ख़तरो आहे। मकवाणनि चयो त सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहे पंजाब साम्राज सिंध सां वैसा आगाती कई आहे। अहिड़ा मनसूबा सिंध खे पाणी जे जाइज़ हिसे खां महरूम करे छॾींदा। ज़राअत, मईशत ऐं इलाइक़े जे माहौलियाती निज़ाम खे वधीक नुक़सानु पहुचंदो। जबरी गुमशुदियूं, मारवाई अदालत क़तल बंदि कयो वञे। जसपम सिंधी ऐं बलोच सियासी कारकुननि जी जबरी गुमशुदियुनि ऐं मारवाई अदालत क़तल जी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत करे थी। प्यारा भाइरो ऐं भेनरो, क़ौमी साथियो, जीअ सिंधु देश, जीअ साईं जीअम सैद। अॼु जो ॾींहुं असांजे सिंधी सुञाणप, सकाफ़त ऐं तारीख़ जे अज़ीम जशन जो ॾींहुं आहे। सिंधी सकाफ़ती ॾींहुं असांजे लाइ सिर्फ़ु सकाफ़ती रंगनि ऐं ख़ुशियुनि जो इज़हार जो मौक़ो नाहे, पर इहो ॾींहुं आहे जंहिं ते असीं पंहिंजे हक़नि, मसइलनि ऐं पंहिंजे धरती सां मोहबत जो इज़हार करियूं था। दोस्तो, कल्ह राति खां वठी करे समूरी सिंध में क़ौमी कारकुननि जे घरनि ते
रियासती इदारनि पुलिस रेंजर्स जूं चढ़ायूं जारी आहिनि ऐं क़ौमी परचम लाथा पिया वञनि। इन जो मतिलबु रियासत ख़ौफ़ज़दा थी चुकी आहे। क़ौमी एकता जे ॾियारे ऐं क़ौमी ॿधीअ जे ॾींहं ते रियासत एतिरी त ख़ौफ़ज़दा थी पई आहे जो समूरी सिंध में क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं पिणु कयूं पियूं वञनि। क़ौमी परचम मुख़्तलिफ़ सिंध में जॻहनि तां लाथा पिया वञनि। शहीद बशीर ख़ान जी मज़ार तां परचम लाथा विया आहिनि। शहीद सिराई कुर्बान खावड़ जी मज़ार तां परचम लाथा विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि तां समूरी सिंध में परचम लाइण जो सिलसिलो रियासत तरफ़ां जारी राति खां रहियो आहे। तंहिं बावजूद बि अॼु ॾिसो त इन रियासत जे ख़ौफ़ खे समूरी सिंधी क़ौमी कारकुन तोड़े अॼु लखनि करोड़नि जी तादाद में अॼु रोडनि ते निकिरी करे हर शहर जे हर वाण बस्तीअ जे ऐं वॾनि शहरनि कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, लाड़काणो समूरी सिंध में अॼु क़ौमी कारकुननि सिंधी क़ौम मल्हायो आहे ऐं क़ौमी परचमनि सां वतन जे आज़ादी वारे परचम सां लखनि करोड़नि जी तादाद में निकिरी करे प्रेस क्लबनि ते पंहिंजो एहतजाज बि रिकॉर्ड करायो आहे। क़ौमी एकता जो ॾियारो मल्हायो आहे ऐं रियासत खे ॿुधायो आहे तव्हांजूं इहे सख़्तियूं, तव्हांजा जेल, टार्चर सेल असांखे वतन सां मोहबत, वतन जी आज़ादी जी जदोजहद खां रोके नथा सघनि। अॼु पूरी सिंध में हर तरफ़ तव्हांखे क़ौमी परचम कुहाड़ी वारो ॻाढ़ो झंडो नज़र ईंदो। इहो फ़िक्रे जीएम सैद जी फतह आहे त अॼु असांजे क़ौमी परचम खे सॼी सिंध अपनाए छॾियो आहे ऐं जेके आहिनि हर वाहण, हर बस्ती, हर ॻोठ, हर शहर में तव्हांखे क़ौमी परचम वतन जी आज़ादी वारो नज़र ईंदो। अॼु हर तरफ़ समूरी सिंध में समूरी क़ौम जो हिकु ई नारो आहे, सिंधू दरिया ते के बि केनाल मंज़ूर नाहिनि। सिंध में मज़हबी इंता पसंदी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध मां जबरी खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी आज़ादु कयो वञे। अॼु GSN फ्रीडम मूवमेंट तरफ़ां ऐलानियल समूरी सिंध में रैलियूं कढी वयूं आहिनि त सिंध में मज़हबी इंता पसंदी खे सिंधी क़ौम रद्द करे थी। सिंध जी तारीख़ शाहिद आहे त ही धरती हमेशह मज़हबी रवादारी, भाईचारे ऐं इंसानियत जी मॉडल रही आहे। शाह लतीफ़, सचल सरमत जहिड़ा बुज़ुर्ग असांखे मोहबत ऐं अमन जो पैगाम ॾींदा रहिया आहिनि। सिंध हमेशह मज़हबी इंता पसंदी ऐं तशद्दुद खे रद्द कयो आहे, छाकाणि त ही धरती हर इंसान जी आज़ादी ऐं इज़त ते यकीन रखे थी। असांखे पंहिंजे सक़ाफ़ती ऐं इख़लाक़ी विरसे खे बरक़रार रखंदे मज़हबी इंता पसंदी ख़िलाफ़ मुतहद थियणो पवंदो। ॿियो असांजो मुद्दो जेको अॼु जी सक़ाफ़ती रैलियुनि में उजागर कयो आहे उहो आहे सिंधू दरिया ते केनाल कंहिं बि सूरत में सिंधी क़ौम क़बूल न कंदी। सिंधू दरिया सिंध जी ज़िंदगी जो अहम हिसो आहे, पर अफ़सोस जो कुझु ताक़तवर हल्का ऐं रियासती इदारा पंजाब साम्राज हिन दरिया ते नाजाइज़ केनाल ठाहिण ऐं पाणीअ जी विर्छ में ज़ियादतुनि ज़रिए सिंध जे हक़नि खे पुठिते धिकणु चाहिनि था। हीउ अमल न रुॻो सिंध जी ज़राअत खे तबाह करे रहियो आहे, पर लखें माण्हुनि जी ज़िंदगी ऐं माशियत खे ख़तरे में विझी रहियो आहे। सिंधू दरिया असांजे वजूद जी अलामत आहे ऐं असांखे गॾिजी हिन जी हिफ़ाज़त करणी पवंदी। GSN फ्रीडम मूवमेंट हर साल जीअं हिन साल बि पंहिंजे क़ौमी कारकुननि खे न विसारियो आहे। हर साल जीअं सक़ाफ़ती ॾियारे ते GSN फ्रीडम मूवमेंट 5 सालनि खां
क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबी लाइ रैलियूं कढंदी रही आहे, एहतजाज रिकॉर्ड कराईंदी रही आहे। अॼु बि सिंधी ऐं बलोच क़ौमी कारकुननि सियासी कारकुननि जी जबरी गुमशुदगियुनि जो असां ॾींहुं करे मल्हाए रहिया आहियूं। सिंध ऐं बलोचिस्तान में माण्हुनि जी जबरी गुमशुदगियुनि जो अलमियो असांजे समाज जो हिकु वॾो ज़ख़्म आहे। बेगुनाह माण्हुनि खे अगवा करे इन्हनि जे ख़ानदाननि खे अज़ियत में विझणु इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। सिंधी ऐं बलोच क़ौमुनि जे माण्हुनि खे गुम करण जी ही कुद्दी रिवायत असांजी तारीख़ ऐं सक़ाफ़त सां ज़ुल्म आहे। असां हिन ॾाढ ज़ुल्म जबर ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा रहंदासीं जेसीं ताईं असांजा गुम थियल क़ौमी कारकुन वापसि नथा कया वञनि। दोस्तो ऐं साथियो, सिंधी सक़ाफ़ती ॾींहुं असांखे हिक ॿिए सां ॻंढणु, पंहिंजे हक़नि लाइ मुतहद थियणु ऐं पंहिंजे धरती सां मोहबत जो वचन ॾियण जो ॾींहुं आहे। अचो त हिन सक़ाफ़ती ॾींहं ते असां पंहिंजे धरती लाइ इन जज़्बे सां कमु करण जो वचन करियूं। दोस्तो ऐं साथियो, अॼोको ॾींहुं असांखे इहो वचन वठराए थो त पंहिंजे ॿोली, पंहिंजे सक़ाफ़त ऐं पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त लाइ हर मुमकिन क़दम खणंदासीं। अजरक ऐं टोपी असांजो फ़ख़्रु आहे ऐं सिंधु दरिया असांजी ज़िंदगी आहे। जिए सिंधु देश, जिए साईं जी।